चवंदासीं आज़ाद जम्मू ऐं कश्मीर में बिजली ऐं अटे जी क़ीमत में घटिताई कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां सब्सिडी लाइ 23 अरब जी मंज़ूरी पिणु ॾिनी वई आहे। आज़म शहबाज शरीफ़ आज़ाद कश्मीर जे अवाम जे मसइलनि खे हल करण लाइ 23 अरब रुपयनि जी तुर्त फराहमीअ जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म मियां मोहम्मद शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि आज़ाद कश्मीर जी मौजूदा सूरत हाल बाबति इस्लामाबाद में ख़ासि इजलास थियो। इजलास में वज़ीर आज़म आज़ाद जम्मू कश्मीर आज़ाद कश्मीर जे वज़ीरनि ऐं आला सियासी क़यादत शिरकत कई, जॾहिं त इजलास में वफ़ाक़ी वज़ीर ऐं इत्तेहादी जमायतुनि जे अॻुवाणनि बि शिरकत कई। हिन फ़ैसिले खां पोइ आज़ाद कश्मीर में बिजली जी क़ीमतुनि में घटिताई कई वई आहे, जंहिं ते कश्मीरी क़यादत ऐं वज़ीरनि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जा थोरा मञा। आज़ाद जम्मू ऐं कश्मीर में तवानाई वारे खाते बिजली जी क़ीमतुनि में घटिताईअ जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो आहे। घरेलू सार्फिन जे इस्तेमाल लाइ बिजली जी 1 खां 100 यूनिट ताईं बिजली जी क़ीमत 3 रुपया फ़ी यूनिट हूंदी। 101 यूनिट खां 300 खां वधीक यूनिट्स जे इस्तेमाल ते 6 रुपया फ़ी यूनिट चार्ज थींदा। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब कमर्शियल इस्तेमाल ते 300 यूनिट बिजली जे इस्तेमाल ते 10 रुपया फ़ी यूनिट चार्ज कयो वेंदो, जॾहिं त 300 खां वधीक यूनिट्स जे इस्तेमाल ते फ़ी यूनिट 15 रुपया चार्ज कया वेंदा। वफ़ाक़ी सरकार पारां अटे में बि आज़ाद कश्मीर जे अवाम खे रिलीफ ॾिनो वियो आहे। पहिरियां अटे जो मण 3100 रुपया हो, जंहिं ते 1100 रुपयनि जी सब्सिडी ॾिनी वई आहे, जंहिं बाद अटे जो मण हाणे 2000 रुपयनि जो थी वियो आहे। सब्सिडीअ जे मद में वफ़ाक़ी सरकार ते 23 अरब रुपयनि खां वधीक जो भार पवंदो। ॿिए तरफ़ चीफ सेक्रेटरी आज़ाद कश्मीर जे मुताबिक़ अवामी एक्शन कमेटी जा समूरा मुतालबा मञा विया आहिनि। मुतालबनि जी मंज़ूरीअ बाद मुआहिदो बि थी वियो आहे, जॾहिं त आज़ाद जम्मू कश्मीर में इंटरनेट सर्विस बि बहाल कई वई आहे। वाज़ेह रहे त बिजली जे बिलनि ऐं महांगाई ख़िलाफ़ अवामी एक्शन कमेटीअ जी अपील ते आज़ाद कश्मीर में एहतिजाज कयो वियो ऐं मुख़्तलिफ़ शहरनि खां काफ़िलनि लॉन्ग मार्च कयो हो। आज़ाद कश्मीर में एहतिजाज ऐं चक्रनि दौरान केतिरा ई मुज़ाहिरीन ज़ख़्मी थिया हुआ, जॾहिं त हिकु पुलिस जो ASI फोत बि थियो हो। आज़ाद कश्मीर जी हुकूमत अवामी एक्शन कमेटी जा मुतालबा मञींदे अटे ऐं बिजली समेत ॿियनि शयुनि जा अघ घटाए छॾिया। वज़ीर आज़म जो चवणु आहे त सस्ती मानी ऐं बिजली जे मुतालबनि खां इनकार नथो करे सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि आज़ाद कश्मीर जे सूरत हाल बाबति ख़ुसूसी इजलास थियो, जंहिंमें आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म वज़ीरनि समेत आला सियासी क़यादत शिरकत कई। इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म चौधरी अनवारुल्लाह जो चवणो त ख़ुराक ऐं बिजली जे क़ीमतुनि ते सब्सिडी बाबति नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। आज़ाद कश्मीर में अटो हाणे 2000 रुपया फ़ी मण हूंदो। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म चयो त बिजली जे 100 खां 300 यूनिट्स इस्तेमालु कंदड़ वाफ़ेदारनि जे लाइ बिजली जे फ़ी यूनिट जो अघु 5 रुपया ऐं 300 खां वधीक यूनिट्स इस्तेमालु कंदड़नि जे लाइ बिजली जो फ़ी यूनिट 6 रुपया हूंदो। चौधरी अनवार जो चवणो हो त आज़ाद कश्मीर में अमन अमान क़ाइमु थी वेंदो। महांगाई जे करे अवाम जी ॾुखियाईनि जो इदराक आहे। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म वधीक चयो त धरणे में शिरकत कंदड़नि जो को बि नुक़सानु नाहे थियो, न ई को ज़ख़्मी थियो आहे। पुरअमन जिदोजहद दौरान कंहिं बि इलाइक़े में आम मोकल करण जो को बि इरादो न हो। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त जंहिं आइन जी भञकड़ी कई उन जे लाश खे क़बर मां कढी फाहीअ ते लटकायो वञे। आर्टिकल 6 लॻाइण जी शुरूआति जाली फील्ड मार्शल अयूब ख़ान खां थियणु घुरिजे। क़ौमी असेंबली जे इजलास में ख़िताब कंदे ख्वाजा आसिफ चयो आहे त आइन जी सभ खां पहिरीं भञकड़ी अयूब ख़ान कई हुई। सन चवणु हुयो त अयूब ख़ान इक़्तिदार जे लाइ मुल्क ते चढ़ाई कई हुई, बेएतमादी रिथ पास न थी सघी, इन करे गुज़िरियल असेंबली टोड़ी वई। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त अमेरिकी बयानीअ जी जाइ हाणे लंदन प्लान वठी छॾी आहे। हिन चयो आहे त अयूब ख़ान इक़्तिदार जे लाइ मुल्क ते चढ़ाई कई हुई, जंहिं आइन जी भञकड़ी कई उन जे लाश खे क़बर मां कढी फाही ते लटकायो वञे। ख्वाजा आसिफ चयो आहे त आर्टिकल 6 लॻाइण जी शुरूआत जाली फील्ड मार्शल अयूब ख़ान खां थियणु घुरिजे। स्पीकर साहब ऑपोज़िशन खे मुंहिंजी तक़रीर ते मिर्च लॻनि पिया। हिन चयो आहे त हू मञनि था त जनरल ज़ियाउ सां गॾु हुआ। इन ते ऐवान में मुआफ़ी बि वरिती वई। जेकॾहिं अयूब ख़ान मार्शल लॉ लागू न करे हा त अॼु अहिड़ियूं हालतूं न हुजनि हा। ख्वाजा आसिफ चयो त ऑपोज़िशन में वेठल माण्हू नवाज़ शरीफ़ ऐं जनरल ज़िया सां बि गॾु हुआ। अमेरिकी बयानी जी जाइ ते लंदन प्लान जाइ वठी छॾी आहे। इजलास दौरान अयूब ख़ान जी पोटे उमर अयूब ख़ान ख्वाजा आसिफ जी तक़रीर दौरान एहतजाज कयो। पाक फ़ौज सरबराह जनरल आसिम मुनीर चयो आहे त वतन लाइ जान कुर्बान करण खां वधीक का बि शइ अज़ीम नाहे।
पाक फौज जे सरबराह जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त मादरे वतन जे लाइ जान कुर्बान करण खां वधीक का बि शइ अज़ीम नाहे। शहीदनि जूं कुर्बानियूं असांजो अज़म मज़बूत कनि थियूं। GHQ रावलपिंडीअ में फौजी जवाननि खे एज़ाज़ ॾियण जी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब खे ख़िताब कंदे पाक फौज जे सरबराह जनरल आसिम मुनीर चयो त क़ौम जी आज़ादी ऐं सलामती पंहिंजे बहादुर जंगजू जवाननि जे कुर्बानियुनि जो नतीजो आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो त शहीद ऐं गाज़ी असांजा क़ौमी हीरोज़ आहिनि। असांजा शहीद हक़ीक़त में क़ौम जे लाइ उम्मीद ऐं इस्तक़ामत जी निशानी आहिनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऑपरेशन जे दौरान बहादुरी ॾेखारींदड़ फौजी अहलकारनि में एज़ाज़ विरहाया। पाक फौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे मेडल्स, सितारा इम्तियाज़, मिलिट्री ऐं तमग़े बिसालत सां नवाज़ियो। ISPR मूजिबि शहीदनि जा तमग़ा संदन वारसनि वसूल कया। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान इज़ाफ़ी मख़सूस सीटुनि जे मेंबरनि जी रुकनियत मुअत्तल करे छॾी। तफ़सील इन रिपोर्ट में। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे रोशनीअ में क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जे इज़ाफ़ी सीटुनि ते चूंडियल 77 मेंबरनि जी रुकनियत मुअत्तल करे छॾी आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त क़ौमी असेंबली जे 22 चूंडियल मेंबरनि जी रुकनियत मुअत्तल कई वई आहे, जिन में 19 औरतूं ऐं 3 अक़लियती मेंबर शामिल आहिनि। नोटिफिकेशन मूजिबि ख़ैबर पख्तूनख्वा असेंबलीअ मां 21 औरतुनि ऐं 4 अक़लियती मेंबरनि खे मुअत्तल कयो वियो। पंजाब असेंबलीअ मां 24 औरतुनि ऐं 3 अक़लियती मेंबरनि खे मुअत्तल कयो वियो। नोटिफिकेशन मूजिबि सिंध असेंबलीअ मां 2 औरतुनि ऐं 1 अक़लियती मेंबर खे मुअत्तल कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन मुस्लिम लीग नून जे 4 औरतुनि, जमियत उलमा इस्लाम फज़लुर रहमान जे 2 औरतुनि ऐं ख़ैबर पख्तूनख्वा मां पीपल्स पार्टी जे 2 औरतुनि जी मेंबरशिप मुअत्तल करे छॾी आहे। उनखां अलावा पीपल्स पार्टी जे 2 औरत मेंबरनि ऐं पंजाब मां क़ौमी असेंबली जे मख़सूस सीटुनि ते चूंडियल मुस्लिम लीग नून जे 9 औरत मेंबरनि जी रुकनियत मुअत्तल कई वई आहे। यादि रहे त 6 मई ते सुप्रीम कोर्ट सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी मख़सूस सीटुनि बाबति दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मंज़ूर कंदे पेशावर हाई कोर्ट जो मख़सूस सीटूं ॿियनि पार्टियुनि खे ॾियण जो फ़ैसिलो मुअत्तल करे छॾियो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पार्टी जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुस्लिम लीग नून जी सदारत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे, जंहिंखां पोइ पार्टी जे सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास 28 मई ते तलब कयो वियो आहे। ज़रिए जो चवणु आहे त नून लीग जी सेक्रेटरी जनरल एहसन इक़बाल CEC जे समूरनि मेंबरनि खे इजलास जो नोटिस मोकिले छॾियो आहे। ज़रियनि मूजिबि पार्टी सम्झे थी त वज़ीर आज़म शहबाज शरीफ हुकूमती मसरूफ़ियत सबबि पार्टी ते पूरी तरह सां ध्यानु नथो ॾेई सघे, जॾहिं त नून लीग खे सॼे मुल्क में फ़ाल करण जी ज़रूरत आहे। ज़रियनि इहो ॿुधायो आहे त मुस्लिम लीग नून जे सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ खे पार्टी जो सदर चूंडियो वेंदो। पंजाब जो अॻूणो वॾो वज़ीर मंज़ूर वटू कुटुंब समेत पीपल्स पार्टी में शामिल थी वियो। मंज़ूर वटू, खुरम वटू ऐं रुबीना शाहीन वटू पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान मंज़ूर वटू पंहिंजे घर भातियुनि सां गॾिजी पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो आहे। पीपल्स पार्टी तर्जुमान मूजिबि अॻूणो MNA खुरम वटू ऐं रुबीना शाहीन वटू बि PP में शामिल थी विया आहिनि। पीपल्स पार्टी में शमूलियत कंदड़नि में मौज़म वटू, जहान आरा वटू ऐं आमना केसवरी बि शामिल आहिनि। वाज़े रहे त वटू ख़ानदान कुझु वक़्तु अॻु पीपल्स पार्टी छॾे PTI में शामिल थियो हो। पंजाब जे गवर्नर सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं। गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर ऐवान सदर में सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई। ज़रियनि मूजिबि मुलाक़ात दौरान पंजाब जे सियासी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। नाज़रीन, इरसा पंजाब खे तकरारी CJ लिंक कैनाल खोलण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। इंडस रिवर सिस्टम अथॉरिटी पंजाब खे तकरारी CG लिंक खोलण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। इस्लामाबाद में इरसा जो हंगामी इजलास थियो, जंहिंमें पाणी जी खोट समेत मुख़्तलिफ़ मामलनि जो जाइज़ो वठण बैदि पंजाब खे तकरारी CG लिंक खोलण जी इजाज़त ॾिनी वई। गॾिजाणी में वापडा जी फरमाइश ते तरबेला डैम में पाणी सतह 1470 फुट रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। टनल 5 जी तामीर सबबि तरबेला डैम में पाणी सतह खे 1470 फुट खां न वधायो वेंदो आहे। इजलास दौरान तरबेला डैम में पाणी ज़ख़ीरो करण बदिरां पाणी सिंधु दरिया में छोड़ करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास दौरान सिंध खे इज़ाफ़ी 80,000 क्यूसेक पाणी फराहम करण जी ख़ातिरी बि कराई वई आहे। ईंदड़ 5 ॾींहनि दौरान सिंध लाइ गुडू वटि 1 लख क्यूसेक पाणी फराहम थियण जो इम्कान आहे। इरसा तर्जुमान जो चवणु आहे त सिंध खे मिलंदड़ इज़ाफ़ी पाणी ईंदड़ 5 ॾींहनि ताईं गुडू बैराज वटि पहुची वेंदो। पाणी गुडू वटि पहुचण बैदि पंजाब तकरारी लिंक खोले सघंदो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त पंजाब CG लिंक ज़रिए पंहिंजे हिसे जो पाणी खणी सघंदो। CG लिंक में 21,700 क्यूसेक पाणी खणण जी
गुंजाइश मौजूद आहे। वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त PTI बानी जेल मां वेही पार्टी हलाए रहियो आहे। नाज़रीन, हुन चवण आहे त PTI चेयरमैन अॼु बि लाडलो बणियल आहे। केरु त आहे जेको खेसि सपोर्ट करे रहियो आहे। इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जे हैदराबाद में तक़रीब के ख़िताब जा तफ़सील हिन रिपोर्ट में। सिंध जे इतलात ट्रांसपोर्ट मास ट्रांजिट एक्साइज़ टैक्सेशन ऐं नारकोटिक्स कंट्रोल डिपार्टमेंट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त मुल्क में मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमूं मौजूदु रहियूं आहिनि, पर इज़हार जे आज़ादीअ जी अलमबरदार सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी रही आहे। मीडिया जी ख़िदमत करणु पीपल्स पार्टीअ जी पहिरीं अवलियत आहे। हैदराबाद प्रेस क्लब में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां सहाफ़ियुनि में हेल्थ कार्ड विराइण वारी तक़रीब कोठाई वई। तक़रीब में ख़ासि महिमान तौर ख़िताब कंदे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त शहीद जमहूरियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो आमरन जे दौरे हुकूमत में बि सहाफ़त जे आज़ादीअ लाइ जिदोजहद कई। पीपल्स पार्टी उन जी क़यादत ते शदीद तनक़ीद कई वई, मुहिम हलाई वई। पीपल्स पार्टीअ लाइ ग़लति तासिर ॾियण जी कोशिशि कई वई, पर पीपल्स पार्टी हमेशा बर्दाश्त जो मुज़ाहरो कंदे आज़ादी सहाफ़त जो एहतराम कयो। पीपल्स पार्टी जब हुकूमत आई 2008 की, तो पीपल्स पार्टी के खिलाफ बाकायदा सोची समझी कैंपेनें चलाई थी। पीपल्स पार्टी की लीडरशिप के खिलाफ एक पर्सनलाइज करके कैंपेनें चलाई गई, एक मुहिम चलाई गई कि उनकी किरदार कुशी की जाए। पीपल्स पार्टी की गवर्नमेंट को हमेशा सिंध हुकूमत को, पीपल्स पार्टी की हर गवर्नमेंट को पोर्ट्रेट किया गया कि ये सबसे बुरी हुक्मरानी यही है। पीपल्स पार्टी के लिए एक नक्शा निकाला गया कि पूरे पाकिस्तान में जो सबसे बुरी पार्टी वो पीपल्स पार्टी है। ये नक्शा खींचा गया, एक परसेप्शन क्रिएट की गई, और उसमें हमारे मुखालिफिन थे, जो पीपल्स पार्टी के ओपोनेंट थे, उनकी मीडिया मैनेजमेंट शायद सबसे ज्यादा बेहतर थी, कि हमेशा वो एक परसेप्शन क्रिएट करते थे कि यार पीपल्स पार्टी को बुरे से बुरा स्ट्रोक करो, उनको ज्यादा बुरा पेश करो। लेकिन पीपल्स पार्टी ने वो बर्दाश्त किया, और मैं वो कहता हूँ जिन लोगों ने परसेप्शन क्रिएट की, पाकिस्तान के 75 साल की तारीख में मुख्तलिफ पॉलिटिकल पार्टीज की हुकूमतें आई हैं, मुख्तलिफ जमातों ने हुकूमतें की हैं, और आपने पीपल्स पार्टी को बुरा पेश करने की कोशिश भी की, लेकिन जितने भी तारीखी काम इस मुल्क की बेहतरी के लिए हुए हैं वो पीपल्स पार्टी ने ही किए हैं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सहाफ़ी भाइरनि खे सेहत कार्ड जारी कंदे तमामु घणी ख़ुशी महसूस थी रही आहे। निगरान हुकूमत में प्रेस क्लब हैदराबाद पारां इहो एज़ाज़ ॾियण जी कोशिशि कई वई हुई त सहाफ़ियुनि में सेहत कार्ड विरायां। सहाफ़ियुनि जो थोराइतो आहियां जिन एतिरी इज़त ॾिनी। सहाफ़ियुनि खे सेहत कार्ड जारी करणु असांजो फ़र्ज़ु ऐं ज़िम्मेवारी आहे। हुन चयो त मुल्क में जेतिरा बि तारीख़ी कम थिया आहिनि उहे पीपल्स पार्टीअ कया आहिनि। पीपल्स पार्टी मुल्क खे आइन ॾिनो, एटमी कुवत बणायो, मीज़ाइल टेक्नोलॉजी ॾिनी, ख़ैबर पख्तूनख्वा जो नालो रखण खां वठी अरिड़हीं तरमीम ऐं मीडिया खे आज़ादीअ जो हक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनो। पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद जमात है जो अवाम के साथ खड़ी हुई है। आज मेरे भाई मोहम्मद हुसैन ने भी बात की कि जी ऐसा कोई मैकेनिज्म बनाया जाए कि जो हमारे जर्नलिस्ट हैं और जो वो बीमार होते हैं उनको कोई ज्यादा जल्दी प्रायोरिटी मिले। जिन हॉस्पिटल्स का नाम लिया मोहम्मद हुसैन साहब, हॉस्पिटल कौन सी की? SIUT का नाम लिया उन्होंने, NICVD का नाम लिया उन्होंने, कंफर्ट का नाम लिया उन्होंने, JPMC का नाम लिया। तो अल्हम्दुलिल्लाह मतलब यही आपके पाकिस्तान की बड़े बड़े हॉस्पिटल हैं। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सिंध में तारीख़ी बोड आई, लखे माण्हू बेघर थिया। हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी बोड मुतासिर इलाइक़नि में 21 लख घर तयारु करे ॾेई रही आहे, जॾहिं त कोरोना वायरस दौरान पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम जी मिसाली ख़िदमत कई। सिंध जे सीनियर वज़ीर चयो त पूरे पाकिस्तान में सिंध जे अस्पतालुनि जहिड़ी का बि अस्पताल नाहे, न रुगो ॿियनि सूबनि पर ईरान ऐं अफ़गानिस्तान मां बि माण्हू इलाज लाइ सिंध में अची रहिया आहिनि। साइबर नाइफ सां न फ़क़ति पाकिस्तान बल्कि ईरान ऐं अफ़गानिस्तान मां बि माण्हू इलाज कराए फ़ाइदो हासिल करे रहिया आहिनि। कोविड में आपने देखा कि कोविड में सरकार और पीपल्स पार्टी के MPs MNAs एक पैर पे खड़े होकर जाती तौर पे कोविड में जो खिदमतें कर रहे थे वो किसी से छुपी नहीं है। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त अटे लटे ऐं अझे जो वाइदो कंहिं ॿी पार्टी जो न पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम लाइ अटो लटो ऐं अझो यकीनी बणायो आहे। हुन चयो त जहिड़ी तरह जूं हालतूं आहिनि, अहिड़ियुनि हालतुनि में सहाफ़ियुनि खे मिलंदड़ ग्रांट्स में इज़ाफ़े जे हवाले सां वॾे वज़ीर खे गुज़ारिश कंदुसि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत खां वठी तनज़ीमी उहिदेदारनि ताईं सभु मीडिया जे हवाले सां
मुसबत राय रखंदा आहिनि। ये प्रेसिडेंट आसिफ अली जरदारी साहब का, चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब का विजन है जिसपे ये सारे काम हो रहे हैं। ये सीएम मुराद अली शाह साहब जो कि इस वक्त हेड कर रहे हैं को, ये उनकी मेहनत का नतीजा है कि इस वक्त सारी जो जितने महकमे वो अपने अपना काम कर रहे हैं। तो ये सारी चीजें जो हैं ये हम लोग कर रहे हैं अल्हम्दुलिल्लाह, क्योंकि ये हमारा फर्ज है। तो जहां तक जनरल की बात है, मैंने जिस तरह पहले कह दिया कि ये कोई हमारा एहसान नहीं है कि हम अगर कोई ग्रांट्स दे रहे हैं या पैसे दे रहे हैं, हमें एहसास है, हमें इन हालात में एहसास है कि जिस तरह आम शहरी के लिए जिंदगी गुजारना मुश्किल है महंगाई के दौर में, तो ज़ाहिर है जो सहाफ़ी है उनके लिए एक लिमिटेड एवेन्यू है, तो उनके लिए हमें उनकी ज़िंदगी गुजारना उनके लिए मुश्किल है, उसको सहूलत देना ये हमारा फ़र्ज़ है। हैदराबाद जे सहाफ़ियुनि सां अहद कयां थो त संदन ग्रांट्स वधाई वेंदी। जेकॾहिं कंहिं सहाफ़ीअ खे इलाज लाइ अमेरिका बि मोकिलिणो पियो त सिंध हुकूमत मोकिलींदी, ख़र्च बर्दाश्त कंदी। शर्जील इनाम ने चयो त सिंध हुकूमत मंशियात जे ख़ात्मे ख़िलाफ़ जिहाद करे रही आहे। सहाफ़ी बिरादरी उन जिहाद में सिंध हुकूमत जो साथ ॾिए। हुन चयो त मंशियात जा आदि माण्हू बि असां ई तव्हांजा ई बचा आहिनि। असांखे पंहिंजे नए नसुल खे मंशियात जी लानत खां महफ़ूज़ रखिणो आहे। मंशियात जे आदि माण्हुनि लाइ बहाली मर्कज़ बि खोले रहिया आहियूं त जीअं मंशियात जे आदि माण्हुनि खे वापसि मुआशरे सां ॻंढियो वञे। उनमें उन्होंने 3-4 चीज़ों पे प्रेसिडेंट आसिफ अली जरदारी साहब ने जो सख्त, जो उनका आखिरी क्लोजिंग नोट था उसमें एक तो ये था कि जी ये लॉ एंड ऑर्डर की मीटिंग हर महीने कोशिश करके वो करेंगे। सेकंड पॉइंट था मंशियात के खिलाफ प्रेसिडेंट आसिफ अली जरदारी साहब ने कहा कि सख्त से सख्त क्रैक डाउन किया जाए। तीसरा पॉइंट था उनका कि स्ट्रीट क्राइम्स एंड कच्चे के डाउन। चौथा जो उन्होंने पॉइंट दिया था वो यही दिया था लैंड ग्रैबर्स का। उन्होंने कहा था कि कोई भी शख्स अगर सरकारी ज़मीनों की खरीदो फरोख्त में या उनके जाली कागजात बनाने में या उनके कब्जों में मुलविस हो, उनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की जाए। सीनियर वज़ीर शर्जील इनाम ने चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क लाइ तमामु स्टेक होल्डर खे गॾु वठी हलणो पवंदो। असांखे मनफ़ी सोच ख़तमु करणी पवंदी। कमज़ोर जमहूरियत मज़बूत आमरियत खां बहितर हूंदी आहे। मुल्क खे चैलेंज दरपेश आहिनि, पर उहे तॾहिं ख़तमु थींदा जॾहिं जमहूरियत तसलसुल सां हलंदी रहंदी। शर्जील इनाम ने चयो त हिकु शख़्स कुल्हनि ते वेही लाहौर में अची जलसो करे थो ऐं उनखे कामयाबु कयो वञे थो। उनखे फ़रिश्तो बणाए पेश कयो वञे थो ऐं RTS विहारे खटरायो वञे थो, जॾहिं त नंबर पूरा न हुजण जे बावजूदि जहाज़ भरे उन जा नंबर्स पूरा कया वेंदा आहिनि। अहिड़ी तरह जा माण्हू कंट्रोल्ड जमहूरियत जो मौक़ो ॾींदा आहिनि। 29 साल पहले दिया था डॉक्टर इसरार ने बयान के इसराइल लॉन्च करेगा इमरान खान को पाकिस्तान के ऊपर। अब वही बयान देख ले तो फिर वही तो बोलो, कोई तो है, तो वो वही कोई है, कोई इतना मजबूत है कि हमारे मुल्क में हमारे जड़ों के अंदर घुस के भी वो इसको सपोर्ट मिल रही है। जिस तरीके से इस शख्स ने पाकिस्तान के आइन की, पाकिस्तान के कानून की, पाकिस्तान की सालमियत की, पाकिस्तान के इदारों की, पाकिस्तान के सियासतदानों की, पाकिस्तान की जमहूरियत की जिस तरह धज्जियां उड़ाई हैं, और एडमिट करता रहा ओपनली, एडमिट करता रहा कि हाँ मैंने ये भी किया, ये भी किया, ये भी किया, और फिर भी अगर आज वो मजे में बैठा हुआ है और बैठ के मुल्क के फैसले में कहीं ना कहीं तो वो शामिल है कि जी ये होना और वो होना है, तो फिर मैं समझता हूँ बाकी बात है कि हमें उसको निशानदेही करनी चाहिए कि अगर कोई बैरूनी ताकत जो है वो इसको सपोर्ट करे तो हमें पता है क्यों करना चाहती है, क्योंकि अगर कोई इसको बैरूनी ताकत सपोर्ट करे तो पाकिस्तान की खैर ख्वाही में नहीं कर रही है, पाकिस्तान की बदख्वाही में ही कर रही है। सूबाई वज़ीर शर्जील इनाम ने चयो त गैर मुल्की ताक़तूं अॼु बि PTI बानीअ खे सपोर्ट करे रहियूं आहिनि। PTI बानी कुझु माण्हुनि जी रेड लाइन थी सघे थो, पर असांजी रेड लाइन पाकिस्तान आहे। PTI बानी केतिरा ई भेरा उन रेड लाइन जी भञकड़ी कई आहे, पर उन जे बावजूदि PTI बानीअ जी सपोर्ट कई पई वञे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम ने चयो त 29 साल अॻु डॉक्टर इसरार चयो हो त इसराइल पाकिस्तान ते PTI बानीअ खे लांच कंदो। उन शख़्स पाकिस्तान जी मईशत, आइन, कानून, इदारनि ऐं समालियत खे ख़तरे में विझी छॾियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम ने चयो त पीपुल्स बस सर्विस कराची, लाड़काणे, सखर, हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास में हली रही आहे। सदर आसिफ अली ज़रदारी, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर जो वेयन आहे त उहा बस सर्विस ज़िलनि ऐं तालके सतह ताईं शुरू कई वञे। हिकु सुवाल जे जवाब में शर्जील इनाम ने चयो त पुलिस ते तनक़ीद करणु सवलो थी वियो आहे। सुठा ख़राब माण्हू हर इदारे में हूंदा आहिनि। सिंध पुलिस में हिन वक़्तु क़ाबिल अमलदार मौजूदु आहिनि। कराची में दहशतगर्दीअ जे ख़तरनाक वाक़िअनि खे नाकाम बणाइण में पुलिस अहम किरदारु अदा करे रही आहे। सिंध पुलिस बहितर अंदाज़ में कमु करे पई ऐं बहितरीअ जी गुंजाइश हर हंधि मौजूदु रहंदी आहे। पुलिस में बि आहे।
तकरीब जे पुॼाणीअ ते सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सहाफ़ियुनि में सिहत कार्ड विराया। नाज़रीन, पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ चयो आहे त जॾहिं नौजवाननि खे पेट्रोल बम ॾिना पे विया उन वक़्तु का बि अदालत हरकत में न आई। अवामी भलाई जे मनसूबनि खे सियासी सबबनि जे करे रोकणु ठीकु न आहे। जज साहब फैमिलीअ ते नज़रसानी कनि। माज़रत सां नाज़रीन, फ़ैसिले ते नज़रसानी कनि। लाहौर में तकरीब खिताब कंदे पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ चयो आहे त लाहौर हाई कोर्ट मोटरसाइकिलूं ॾियण वारे हुकूमती मंसूबे खे रोके छॾियो आहे। केस को ॿियो हली रहियो हो। अदालत ने मार्क्स ॾिना त मोटरसाइकिलुनि ते नौजवान वन व्हीलिंग कंदा। मरियम नवाज़ चयो आहे त एतिरो इल्मु हुजणु घुर्जे त इलेक्ट्रिक बाइकुनि ते वन व्हीलिंग न थींदी आहे। हूअं बि जंहिंखे वन व्हीलिंग करणी हूंदी त उहे सरकारी बाइक जो आसरो न कंदा। टंडे मीर अली वासी गुम थियल नौजवान जे अगवा जी तस्दीक थी वई आहे। धाड़ेलनि संदसि वारसनि खां 30 लाख रुपया भुग तलब कयो आहे। ॻोठ अलरिनो आमर जो रहवासी रजब अली आमर जो पुटु वजाहत 20 ॾींहं अॻु कराची खां ॻोठ ईंदे गुम थी वियो हो। गुम थियल नौजवान जे वारसनि ॾांहुं कॉल आई त नौजवान खे अगवा कयो वियो आहे। 30 लाख रुपया भुग ॾेई केस आज़ाद कराए वञे। नौजवान जे वालिद रजब अली आमर ॿुधायो त ऐं उनजी वालिदा नसीम बानो इल्ज़ाम लॻाईंदे अली मोहम्मद मल्ला ऐं ॿियनि पुट खे अगवा कयो आहे। उन्हनि चयो त अहिड़ो केस कराची जे शाह लतीफ़ थाणे ते दाख़िल कयो वियो आहे पर अञा ताईं नौजवान बाज़ियाब न करायो वियो आहे। मूंखे ॿुधाईंदा आलू त हूसड़ी में पोरियत रोड हादसे में ज़ख़्मी थियण बाद घर भेड़ो थियल आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अली नवाज़ लाखो। अल्लाह पाक हिन धरती ते अनेक इंसान पैदा कया आहिनि। के इंसान ऐश इशर जी ज़िंदगी में मज़ो माणे रहिया आहिनि त के इंसान वरी फाका कशी वारी ज़िंदगी जीअण ते मजबूर बणियल आहिनि। खमीसो लाशर जेको होसड़ी लॻ गजो टकर रोड भरिसां कखावन घर में काफ़ी अरसे खां बीमारी जी बिस्तर ते पंहिंजनि मासूम बचण सां गॾु फाका कशी वारी ज़िंदगी जीअण ते मजबूर बणियल आहे। मूंखे तक़रीबन 12-13 महीना थिया आहिनि। एक्सीडेंट थियो आहे जेको आउं खट जलियो पियो आहियां। मुंहिंजा 6 ॿार आहिनि। हिकिड़ी वाइफ आहे जेको इन जॻह ते आउं ॾाढी मुश्किलात हालात में पियो आहियां। न उथी वेही सघां थो, न मुंहिंजो केरु आहे वॾो पुटु, न को औलाद वॾो आहे कोन। मुंहिंजा मासूम ॿार आहिनि। हाणे एतिरे बेवस थी वियो आहियां जो खट जलियो पियो। मुंहिंजो खटी कमाइण वारो केरु बि कोन्हे। इलाज लाइ मूं वटि एतिरो तौफ़ीक़ न आहे जो आउं पंहिंजो इलाजु करायां। 7 बजे सभिनि खे अर्ज़ु करायां थो मुंहिंजो इलाजु कयो वञे ताकी आउं उथी हलण जहिड़ो थी या आउं पंहिंजी रोज़ी करण जहिड़ो थियां। अदा मुंहिंजे असांजो घर वारो कमाइण वारो कोन्हे। असांजो मुंहिंजे घर वारे जो एक्सीडेंट थियो आहे, वीचारो पियो आहे। इहो खट जलियो। असां हाणे परेशान आहियूं ॾाढा। हिकु टाइम खायूं हिकु टाइम वेठा आहियूं। मुंहिंजे मुड़ुस जी टंग ख़राबु थी वई आहे। हाणे इलाजु करायो मुंहिंजे घर वारे जो जेके पुॼी सघे। भुख ते वेठा आहियूं। असांखे केरु ॾियण वारो कोन्हे। हिकु वेलो खाऊं त 2 वेला वेठा आहियूं। असांखे केरु ई कोन थो ॾिए। असां पाड़े में ई केरु कोन थो ॾिए। मुंहिंजे पे मदद करियो। असीं हथ ॿधी था अचूं। मुंहिंजे पे ई मदद करियो। मुंहिंजे पे खे ठीकु करियो। रोज़ी जहिड़ो करियो। असां कमाए खाराए। असांखे केरु ई कोन्हे। धणी धोड़ी कर कोन्हे। मुंहिंजे पे खां सवाइ असांखे केरु ई कोन्हे। कखावन घरनि में फाका कशी वारी ज़िंदगी जीअंदड़ 8 वजूद, हिकु गुरबत, ॿियो बीमारी, टियों घर बि न आहे। या ॿियो जो कुटुंब वञे त वञे काॾे, कंहिंजो आसरो बि न आहे। अलाह जे आसरे ॿियो इंसान जो दर्द रखंदड़, कंहिं मसीहा जी ओसीअ में शल को इंसान जो दर्द रखंदड़ सिंध वासी हिननि सिंध वासी मासूमनि जो दर्द महसूसु करे सघे त जीअं हिननि अॿोझ कुटुंब जी मदद थी पवे। कैमरामैन यासिर नवाज़ लाखो सां गॾु अली नवाज़ लाखो, आवाज़ TV होसड़ी। आलमी ख़बरूं इदारे मूजिबि इंडोनेशिया जे समात्रा सूबे में बरसातुनि ॿोॾि वारी सूरतहाल पैदा करे छॾी आहे। ॿिए पासे बरंदड़ जबल पिणु फाटी पियो आहे। रिपोर्ट्स मूजिबि ॿोॾि सबबि 2 ॿारनि समेत केतिराई माण्हू लुड़ी पिया जिन जा लाश ॾूरांहें इलाइक़नि मां मिलिया आहिनि। रिपोर्ट्स मूजिबि 12 खां वधीक माण्हू अञा ताईं लापता आहिनि जिन जी ॻोल्हा कई थी वञे। ॿिए पासे इमदादी कमनि दौरान लाश मिलण जो सिलसिलो जारी आहे। ख़बरुनि जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। कुझु घड़ियुनि में हाज़िर थींदासीं ख़ासि ख़बरुनि सां गॾु।